इतवां खे ॿुधायूं तो गौसपुर में वधंदड़ बदमनी ऐं 3 हिंदू वापारियुनि जे अगवा ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि शटबंद हड़ताल कई वई आहे। संजय कुमार, नितेश गियाणी ऐं नितेश कुमार बाज़ियाब न थी सघिया आहिनि। हिंदू पंचायत JUI ऐं SUP जे सॾ ते रैली कढी वई आहे। 3 ॾींहंनि में मुग़वी वापारी बाज़ियाब न थिया त इंडस हाईवे बंदि कयो वेंदो। मुज़ाहिरीन अहिड़ो चिताव ॾिनो आहे। अहम ख़बर आहे, गौसपुर में वधंदड़ बदमनी ऐं 3 हिंदू वापारियुनि जे अगवा ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि शटरबंद हड़ताल कई वई आहे। संजय कुमार, नितेश गियाणी ऐं नितेश कुमार बाज़ियाब न थी सघिया आहिनि। हिंदू पंचायत JUI ऐं SUP जे सॾ ते रैली कढी धरणो हंयो वियो आहे। 3 ॾींहंनि में मुग़वी बाज़ियाब न थिया त इंडस हाईवे ते धरणो हंयो वेंदो, रोड बंदि कयो वेंदो। मुज़ाहिरीन अहिड़ो चिताव ॾिनो आहे। अहम ख़बर आहे, गौसपुर खां वधंदड़ बदमनी ऐं 3 हिंदू वापारियुनि जे अगवा ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि शटरबंद हड़ताल कई वई आहे। संजय कुमार, नितेश गियाणी ऐं नितेश कुमार बाज़ियाब न थी सघिया आहिनि। हिंदू पंचायत JUI ऐं SUP जे सॾ ते रैली कढी धरणो हंयो आहे। 3 ॾींहंनि में मुग़वी वापारी बाज़ियाब न थिया त इंडस हाईवे बंदि कयो वेंदो। मुज़ाहिरीन अहिड़ो चिताव ॾिनो आहे। गौसपुर में वधंदड़ बदमनी ऐं 3 हिंदू वापारियुनि जे अगवा ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि शटबंद हड़ताल कई वई आहे। संजय कुमार, नितेश गियाणी ऐं नितेश कुमार बाज़ियाब न थी सघिया आहिनि। हिंदू पंचायत JUI ऐं SUP जे सॾ ते रैली कढी धरणो हंयो वियो आहे। 3 ॾींहंनि में मुग़वी वापारी बाज़ियाब न कराया विया त इंडस हाईवे बंदि कई वेंदी। मुज़ाहिरीन जो इहो चवणु आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। गौसपुर में बदमनी ऐं 3 हिंदू वापारियुनि जे अगवा ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि एहतजाज करे शटबंद हड़ताल कई वई आहे।